बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिनमत जूं हेडलाइंस। सिंध असेंबली में मुखालिफ़ धुर जे अॻवान फिरदौस शमीम नक़वी चयो आहे त कराची समेत सॼी सिंध मुकम्मल तबाह आहे। पीपल्स पार्टी करप्शन खां सवाइ कुझु बि नाहे कयो। सिंध खे 13 साल इक़्तिदार में रहंदड़ पापा ऐं फुफो जी पार्टी तबाह करे छॾियो आहे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन जैकबाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। फिरदौस शमीम नक़वी वधीक चयो त सिंध में करप्शन खे रोकण लाइ नैब, FIA, एंटी करप्शन खां अलावा ॿियो इदारो बि जोड़ियो वञे। सिंध में क़बरनि जे पैसनि में बि करप्शन कई वई आहे। बदअमनी चोट चढ़ियल आहे। पुलिस नाले का शइ नाहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन पीपल्स पार्टी सर्विस कमीशन थी वई आहे। वज़ीर आज़म कोरोना मर्ज़ खे मुंहुं ॾियण लाइ बहितरीन पॉलिसी जोड़े अवाम खे बुख, बदहाली ऐं मुल्क जी मईशत खे तबाह थियण खां बचाए वरितो आहे। इन खां अॻु फिरदौस शमीम नक़वी वफ़ाक़ी वज़ीर सरदार मोहम्मद मियां सूमरो सां संदसि रिहाइश गाह ते पहुची अमर जे लाॾाणे ते ताज़ियत कंदे ॾुख जो इज़हार कयो। जैकबाबाद में आबाद थाने जी हद बचल वाह वटि 2 मोटरसाइकिलनि में आमो साम्हूं टक्कर। 2 औरतुनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में 6 वरनि जो शिव कुमार, सीता, शहज़ादी अनवर दायो ऐं ॿिया शामिल। 2 ॼणा गणती जोगी हालत में लाड़काणे मुंतकिल। कश्मीर में सारियुनि सां भरियल ट्रक, एम्बुलेंस ऐं रिक्शा मथां कल्टी। 3 ॼणा फौत, 4 ज़ख़्मी। पुलिस ऐं शहरियुनि लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे कढी अस्पताल पहुचायो। ट्रक कल्टी थियण सबबि रोड ब्लॉक थी वियो। इंडस हाईवे ते प्रेस क्लब भरिसां सारियुनि जी भरियल ट्रक रोड ख़राब हुअण सबबि PPL गैस फील्ड पीर कोह जी एम्बुलेंस ऐं रिक्शा मथां कल्टी थी पई, जंहिं जे नतीजे में मुस्मात राणी बुगटी, 10 वरहनि जो नीगर मोहम्मद अमीन बुगटी ऐं चिंची रिक्शा ड्राइवर ग़ुलाम अकबर लंजवानी फौत थी विया, जॾहिं त मुस्मात ताज बीबी, अब्दुल गफूर बुगटी, मोहम्मद नवाज़ ऐं हुज़ूर बख्श लोहर ज़ख़्मी थी पिया। शारोशाह थाने जे लॉकअप में जवाबदारनि विच में मुबैना झेड़ो। 1 ॼणो फौत। फौती जवाबदार जे वालिद पारां पुलिस ते तशद्दुद करे क़त्ल करण जो इल्ज़ाम। SHO ठारोशाह अशरफ मेमन मूजिब क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार महराब सोलंगी रिमांड ते हो ऐं गुज़िरियल ॾींहुं दरबेलो मां मंशियात केस में अज़हर मेमन खे गिरफ़्तार कयो हो। ॿिन्ही जवाबदारनि में राति जो बिस्तरे जी ॻाल्हि तां झेड़ो थी पियो, जंहिं में अज़हर मेमन सख़्तु ज़ख़्मी थी पियो ऐं अस्पताल में ज़ख़्मनि जी सट न सहंदे फ़ौत थी वियो, जॾहिं त फ़ौती जवाबदार जे वालिद जो चवणु आहे त पुट खे पुलिस तशद्दुद करे क़त्ल कयो आहे, जंहिं जी जांच करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ क़त्ल केस दाख़िल कयो वञे ऐं मुंहुं सां इंसाफ़ कयो वञे। मधे जी वेझो गाहीजा थाने जी हद मिर्ज़ापुर बस स्टॉप भरिसां 2 मोटरसाइकिलनि विच में टक्कर। 2 औरतुनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी, तालका अस्पताल मुंतकिल। ज़ख़्मियुनि मां 3 ॼणनि जी हालत गणती जोगी हुजण सबबि शिकारपुर ऐं लाड़काणो अस्पताल मुंतकिल कयो वियो। ज़ख़्मियुनि में मुस्मात बख्शियल ख़ातून, ख़ालिदा, निसार अहमद, नवाब जोणे जो ऐं रशीद जोणे जो शामिल आहिनि। होॾां पुलिस मोटरसाइकिलूं तहवील में वठी छॾियूं आहिनि। काज़ी अहमद में जोखिया बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। औरतुनि ऐं ॿारनि समेत 15 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ सूमर जोखे में जोखिया बिरादरी जी 2 धुरियुनि में रस्ते जी ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण जे नतीजे में 2 औरतुनि ऐं 3 ॿारनि समेत 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन में इब्राहिम, मोहम्मद मिठल, ज़ुल्फ़िकार, माजिद, अब्बास, अब्दुल गफूर, हकीमा, रशीदा, हलीम, अली शेर ऐं ॿिया पिणु शामिल आहिनि। पीपल्स पार्टी सिंध जे सूबाई सदर निसार अहमद खोड़ो चयो आहे त सिलेक्टर्स पारां विहारियल इमरान ख़ान खे ॿुधायूं था त असां मुल्तान अचूं पिया। जेकॾहिं हू इन सोच में आहिनि त रुकावटुनि सां जलसो करण न ॾींदा त संदन भुल आहे। पीपल्स पार्टी जी तारीख़ मज़ाहमतनि सां भरियल आहे। आमिरनि खे अवामी ताक़त ज़रिए मुंहुं ॾिनोसीं, ही छा रोके सघंदा? जो में तासीस मल्हाइण खां को बि रोके नथो सघे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन शिकारपुर में पीपल्स पार्टी अॻवान काज़ी नईम ख़ान पारां ॾिनल दावत में शिरकत बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। इन मौक़े ते ज़िलई सदर मीर आबिद ख़ान भयो, जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़िकार कमारियो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। सॼी सिंध जीअं हाला में बि रौलाक कुतनि जो आज़ार न घटियो। छिते कुतनि मासूम नींगर ऐं नौजवान पोरियत खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। हाला पुराणा वासी नौजवान जावेद खे हाला नवा में कुते ॾाढे ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे तालका अस्पताल हाणे वैक्सीन कई वई, जॾहिं त थल रोड ते मासूम नींगर अब्बास ख़ास खैली खे बि कुते ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे पिणु वैक्सीन कई वई। ॿिए पासे हाला पुलिस अदालती हुकुम ते कुते ॾाढ़ण जो केस पिणु दाख़िल करे छॾियो आहे। काज़ी अहमद में सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां शहीद अल्ताफ़ जसकाणी जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सैयद अतर अली शाह, निसार कीरियो, रफ़ीक मलाह ऐं ॿियनि जी अॻवानी में हिकु एहतजाजी रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त अल्ताफ़ जसकाणी क़त्ल ख़िलाफ़ समूरी सिंध सरापा एहतजाज बणियल आहे, पर पुलिस संदसि कातिलनि खे हिन महल ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे, जेका शहीद अल्ताफ़ जसकाणी जे खून सां नाइंसाफ़ी आहे। संदसि कातिल फौरी तौर गिरफ़्तार कया वञनि, ॿी सूरत में एहतजाजनि जो सिलसिलो तेज़ कयो वेंदो। बडाणी में पोरे जो कनकोट वासी ख़िलाफ़ एहतजाज। बडाणी जे मिस्त्री बशीर भुट्टो एहतजाज कंदे दायो आहे त मोटरसाइकिल जी लेन देन में कनकोट वासी कबीर मुग़ल जो कर्ज़ी थियुसि, जंहिं असल रक़म बजाए ब्लैकमेल करे 3 एकड़नि जो स्टाम करायो। अनपढ़ हुअण सबबि मूंखे पतो न पइजी सघियो ऐं हू मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो। ज़मीन ते बीठल वण बि कटाए विकिरो कया अथसि। SSP कश्मीर खे अपील आहे त संदसि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे।
मीरपुर माथेलोजी सूमरा कॉलोनी में नंदवाणी फ़कीरनि जी झूपड़ियुनि खे बा सामान सड़ी रख। मुतासिर सावल फ़कीर भूरल फ़कीर ऐं कालू फ़कीर जो चवण हो त झूपड़ियुनि में पयल समूरो सामान जंहिंमें शादी जो ॾाज ऐं 40,000 रुपया सड़ी विया आहिनि, जॾहिं त हिकु नींगरी पिणु ज़ख़्मी थी आहे। फ़कीर आहियूं, सभु कुझु इहो ई हो, असांजी सहायता कई वञे। मसू बुरगड़ी में असिस्टेंट कमिश्नर हैदराबाद ॿाराड़ी कंदील फ़ातिमा मेमण पारां हैदराबाद ॿाराड़ी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सफ़ाई जे निज़ाम खे बहितर बणाइण लाइ ट्रॉलियूं मुहैया कयूं वयूं, जंहिंमें सफ़ाई अमलो बहितर नमूने गंद कचिरो हिकु जॻह खां ॿी जॻह ते मुंतक़िल करे सघंदो। असिस्टेंट कमिश्नर कंदील फ़ातिमा मेमण जो चवणु आहे त अवामी रिलीफ ॾियण लाइ लॉकडाउन दौरान मुतासिर थियल ख़ानदान जी औरतुनि लाइ सिलाई मशीनूं फ़राहम कयूं वयूं आहिनि, जंहिंसां घर जो ख़र्चो हलाइण में आसानी पैदा थींदी ऐं हैदराबाद ॿाराड़ी जे इलाइक़े हूसड़ी में माज़ूर माण्हुनि लाइ व्हील चेयर बि ॾिनियूं वयूं आहिनि। चीफ ऑफिसर म्यूनसिपल कमेटी डेरा अल-आयार सलीम खान डोमकी चयो आहे त शहरी कोरोना खां बचाव ख़ातिर इंतज़ामिया सां सहकार कनि ऐं हुकूमती हिदायतुनि मूजिबि मास्क जो इस्तेमालु कंदे समाजी फ़ासिले ते अमल कनि। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन डेरा अल-आयार में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। हुन चयो त कोरोना खां बचाव ख़ातिर स्प्रे कयो वियो आहे। म्यूनसिपल कमेटी घटि वसाइल बावजूदि बहितरीन कमु करे रही आहे। ई हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jakibnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।